अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त चीन मथां नओं टैरिफ नवंबर या उन खां बि अॻु में लागू थींदो। चीनी सदर सां मुलाक़ात मुलतवी नाहे कई। व्हाइट हाउस में ॻाल्हाईंदे सदर ट्रम्प वधीक चयो आहे त विच ओभर जे दौरे दौरान मिस्र वेंदुसि ऐं इसराइल जे पार्लियामेंट खे ख़िताब कंदुसि। यरगमालनि जी वापसी सूमर जे ॾींहं खां शुरू थींदी। पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकराए लखें माण्हुनि जूं जानियूं बचायूं। अमन जो नोबल इनाम न मिलण ते ॾुख पहुतो आहे। औरकज़ई में ऑपरेशन सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीम पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हथियारबंद फ़ौज भारतीय हिमायती याफ़्ता ख़ारिज जो नेटवर्क टोड़े क़ौम जो क़द फ़ख्र सां बुलंद कयो आहे। बहादुर सपूतनि मादरे वतन जे दिफ़ा लाइ जानियूं क़ुर्बान करे तारीख़ रक़म कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सिक्योरिटी फोर्स दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए रही आहे। दहशतगर्द कॾहिं बि कामयाब न थींदा। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ एफसी जवाननि खे तरबियत ॾिनी वेंदी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि पेशावर में इजलास। एफसी जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कई वई। एफसी खे सिफ़े अवल जी फोर्स बणाइण तरजीही करार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जवाननि खे ॿाहिरीं मुल्कनि मां तरबियत ॾियारींदासीं। कश्मीर में धाड़ेलनि भुङ न मिलण ते पंजाब वासी मुगवी खे क़तल करे छॾियो। इसरार दमदमा वटां बोरीबंद लाश हथ। गुजरांवाला वासी बशीर अहमद तौरु सुञाणप। ज़रियनि मूजिबि गुजरांवाला वासी खे धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो हो। भुङ जी रक़म न मिलण ते तशदुद करे खेसि क़तल करे छॾियो। मलीर में उस्तादनि जे बदिलनि सबबि गड्डाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। ॻोठ रोह ख़ासि केली हाजी शेर मोहम्मद ऐं जियो बंदेचो ॻोठ जा स्कूल बंदि। रज़ा मोहम्मद बबक, अली बबक, हुसैन बबक ऐं हाजी दोदो बबक ॻोठ जे स्कूलनि खे ताला। सवें ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते। वालिदेन तालीम खाते जे ऑफिसरनि जे ऑफिसनि जा चकर काटण ते मजबूर। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां नोटिस वठी जल्द बंदि पियल स्कूल खोलाइण जो मुतालबो।